रहमतुन जा खजाना खणी खैर सां हित विरायण जे लाइ आयो रमज़ान आए मोमिन वठण वारो मूं खां वठे 30 ॾियारा हूंदो उन जो ऐलान रहमतुन जा खजाना के वठण वारा वठंदा झले जो लखे हिन सगोरे जे तोहफ़े तयन मोल खे से संवारींदा दुनिया ऐं उक़बा पंहिंजी राज़ी थींदो यदा जन में मानवा रहमतुन जा खजाना खणी खैर सां हिते विरायण जे लाइ आयो रमज़ान आहे मोमिन वठण वारो मूं खां वठे 30 ॾियारा हूंदो उन जो ऐलान रहमतुन जा खजाना ज़ोर ज़्यादा आहे तोड़े गर्मी अदा पर रोज़ेदार सां आहे नरमी अदा ख़ास ख़ालिक बानड़े जे मथां रहम रे मान मानवा रहमतुन जा खजाना खणी खैर सां हिते विरायण जे लाइ आयो रमज़ान आहे मोमिन वठण वारो मूं खां वठे 30 ॾियारा हूंदो उन जो ऐलान रहमतुन जा खजाना चंद्र बीठो त मोमिन जी दिल पई ठरी हीअं चमन पिया खिली खुली बिश्त जी आदरीअ चंद्र बीठो त मोमिन जी दिल पई ठरी हीअं चवन पिया खुली बिश्त जी आदरी झूमी झूमी चवन मरहबा मरहबा क्यो यसां ते ही अल्लाह एहसान रहमतुन जा खजाना रोज़ सां आहे अफ़ज़ल इबादत करण रब खे आहे पसंद बानड़े जो सुमण लिखंदा आहिनि मलाइक इबादत संदसि रोज़ सां निंड कंदो जो बि इंसान रहमतुन जा खजाना खणी खैर सां हिते विरायण जे लाइ आयो रमज़ान आहे मोमिन वठण वारो मूं खां वठे 30 ॾियारा हूंदो उन जो ऐलान रहमतुन जा खजाना माल मिल्कियत बियो ॾोकड़ जी ज़कात कबी जान जी रोज़ ज़कात या अदड़ा ॾिबी माल मिल्कियत बियो ॾोकड़ जी ज़कात कबी जान जी रोज़ ज़कात या अदड़ा ॾिबी शाहिदी ॾींदुम शर्म ही मां हुआ हिन ॾिनो मौला तेड़े मूंखे मानवा रहमतुन जा खजाना खणी खैर सां हिते विरायण जे लाइ आयो रमज़ान रहमतुन जा खजाना मस्जिदन में मज़ाई शुरू और थिया बारकल्ला भले चहचटा ज़ोर थिया हर शहर ॻोठ में तरावीहुन में अदा हाफ़िज़न खां मिठा ॿुध बि क़ुर्बान रहमतुन जा खजाना खणी खैर सां हिते विरायण जे लाइ आयो रमज़ान आहे मोमिन वठण वारो मूं खां वठे 30 ॾियारा हूंदो उन जो ऐलान रहमतुन जा खजाना
जग सजे खे मुबारक ॾे मीर लॻिलाल शहर ठाहे संदसि क्यों वयस्त कबाल मूं बिजाए पढ़ियो सिंध सारी अंदर शहर में जो पढ़ियो हर सना ख्वान यार मतुन जा खजाना खणी खैर सा इत विरायण जले आयो रमजान वा आए मोमिन वठण वारो मूंखां वठे टे ॾिहाड़ा हूंदो उन जो ऐलान वा रहमतुन जो रवा।